हक हक करामती बादशाह हक जेको माडे इंदो बेड़ा पार तस जेको भी माडे उम्मीद खणी इंदो बेड़ा पार तस हक हक एक जगर को मुर्गो फासे वो रोजी थे असांजो हक करामती बादशाह हक हक बाबा करामती बादशाह बेड़ा पार बाबा करामती बादशाह तव्हां ॾे अर्ज़ खणी आयो आहियां। हुकुम कर बच्चा जेको माडे अर्ज़ खणी ईंदो आहे उन जा बेड़ा पार कंदो आहियां। करामती बादशाह आहियां करामती बादशाह। बाबा 5 साल आहे मां शादी कई आहे मूंखे औलाद नथी थिए। औलाद नथी थिए? जी बाबा। को मसलो ना है बच्चा शादी घणा साल थी विया थी? बाबा साईं 5 साल थिया आहिनि। 5 साल में को औलाद न थियो थी? न साईं। घबराए न बच्चा करामती बादशाह वटि अची वियो आहियां। घबराइण जी का बि ज़रूरत कोन्हे। इंशाल्लाह अहिड़ो पावर ॾींदोसांइ जो दर्जन जा दर्जन बच्चा ॼणंदे। टोटल 20 बच्चा? न साईं मांखे सिर्फ़ 3 खपनि। 3 बच्चा? जी साईं। घणा पुट घणा नियाणियूं? साईं मां सम्झा थो पुट मूंखे 2 खपनि हिकिड़ी नियाणी। को मसलो ना है बच्चा पर इन जो ख़र्च लॻंदई। घणो साईं? 2 पुट 1 नियाणी न? हाँ साईं। तकरीबन 40,000 लॻंदी बच्चा। 40,000? बाबा न वठंदो आहे। बाबा वेंदो आहे अहिड़े पहाड़ी ते जिते जटियूं पूड़ियूं जटा बटा इहे सभु मिलंदा आहिनि। हाज़ुर साईं ॾींदासीं छो न बाबा। उहे तोखे खाराइणा पवंदा। तकरीबन महीनो खाईंदे दर्जन जा दर्जन बच्चा ॼणींदे। करामती बादशाह बा तव्हांजे साईं अर्ज़ हुयो जी इहो पैसा थोरो रियायत कयो। घणा थी बच्चा? साईं मां त टोटल 15-20 हज़ार हूंदा। 15-20 हज़ार में बारा हिकिड़ो पुट ईंदई खपई त ॿुधाए। फिलहाल साईं पोइ हिकिड़ो पुट जो बाद में वरी पोइ कोशिशि कंदासीं वरी ॿिया वठंदासीं। ठीकु आहे बच्चा तूं वञ हिन महीने खां पोइ अचिजांइ बेड़ा पार अथई पैसा ॾेई छॾ। पैसा साईं हुकुम आहे बच्चा बड़ा करामती बाबा जा पेर हाँ वो ही बेड़ा ही पार हले वञ बच्चा हले वञ। करामती बाबा अहिड़नि माण्हुनि खे कंहिं ख़बर ॿुधाए त असां करामती बाबा किथे आहियूं। ॾियण वारो मुंहिंजो मौला आहे। अहिड़नि माण्हुनि खे चरण खे न फरूं त कंहिंखे फरूं। हक करामती बाबा हक हक करामती बादशाह हक करामती बादशाह जेको ईंदो बेड़ा पार जेको ईंदो बेड़ा पार। साईं बाबा कुछ आहे? हुकुम कर बच्चा। साईं कहिड़ो तावीज़ असांखे ॾिनी तूं? घर में झेड़ो थी पियो भार सां असां पाण में विड़ूं था। कहिड़ो तावीज़ असांखे ॾिनो? 6 किलो चांवर खपंदा जंहिंमें 3 किलो चांवर थो खपे। एॾो किरो थी पियो आहे घर में का शइ माना रहियो न आहे सकून। साईं बाबा ईअं त न करे कहिड़ो धागो साईं कहिड़ो तावीज़ असांखे ॾिनी तूं? अड़े बाबा तुंहिंजो घर जो पंहिंजो मसलो आहे तावीज़नि जो मसलो आहे। मसलो हुजे बि उन खां तावीज़नि खां पोइ इहो थी वियो आहे। सॼो कमु ख़राब थी पियो आहे। घर जो माहौल ख़राब थी वियो। घरवारी कावड़जी वई आहे। कोई मसलो ना है बच्चा घरवारी भी वापस ईंदी। जेके तावीज़ तूं मूंखां वरिता इहे सस्ते में वरिता ई हाणे तोखे अहिड़ा महांगा तावीज़ ॾियां थो। घर आबाद घर में सुकून भंडड़ ख़तम चांवर जेको 6 किलो खपंदी हाणे 10 किलो खपंदी बाबा पियो तावीज़ ॾियां थो। पर हिन जा 20 साल न हाणे न वठंदुमि तावीज़ मां ॾियां थो बच्चा। न न हा तोखे छा खपे बच्चा? इहा शइ खपे जो हितां उथण जी। तूं मुंहिंजे भाउ खे जेको तावीज़ ॾिनो उन तावीज़ खां पोइ मुंहिंजे भाउ जो रोज़गार ठप थी वियो आहे। घर में भंडण ऐं क्रोध हले पियो। अड़े ढोंगी तोखे असां ॻोठ में पंहिंजे में जाइ ॾींहुं रहण जे लाइ या असांजे हितां जे माण्हुनि खे फुरण जे लाइ? अरे बाबा मां जंहिंखे बि तावीज़ ॾिना आहिनि हुन जा बेड़ा पार थी विया। हिकिड़ो हमरा आयो जंहिंखे ॿार कोन पियो थिए ॾिसजांइ महीने खां बाद दर्जन ॿार थींदसि। पाण खे घणा पुट अथई निपुटरा? पाण खे का औलाद अथई? तूं ॿियनि माण्हुनि खे जेको औलाद वठी ॾींदे? औलाद ॾींदो? औलाद ॾींदो न तो जहिड़े जे हथ में जेकॾहिं हुजे हा त दर दर जा ठोकरूं न खाया। कंहिंखा 5,000 कंहिंखा 10,000 को ग़रीब आहे को कीअं आहे। हिनजे चवण में नथी करामती बादशाह थी वियो मां चवण में न आहियां। ख़ुदा जी तोखे मार पे बाक़ी ॾिनो छा थी हर शइ ख़तम थी वियो। निकिरण हितां करामती बादशाह जा नाटक अहिड़ो पिट ॾींदोसां अहिड़ो पिट ॾींदोसां। अड़े हल रे तुंहिंजे पिटनि ऐं दुआनि में असर हुजे हा त तूं उड़ रहे हा। निकिरण हितां करामती बादशाह नाटक दो। अड़े निकिर ॻोठ खां निकिर। धूम धाड़ धाड़। अरे निकिर धाड़ धाड़ वञ हाणे वञ। अरे बाबा हे अरे बाबा वञ त बाबा मोटा है तुझा रोने क्या बाबा ये मुझे मुरीद है ना सब जेके अचन था हेॾे हथो तो ॿुधायो ये वरी ईंदा वापस।
मां इहा चवां ॻाल्हि। घोट जो माहौल ख़राब न कर, निकिरी ता निकिर न त बेइज्जतो करे कढंदो साईं। अरे बाबा उन्हनि चरनि खे छा ख़बर त हुननि खे अलाह ॾे थो, पर हुननि जो ईमान माते आहे न, ईमान माते अथनि। हे ॾिसो उहे चरिया आहिनि पर असां न, ही घोट असांजो आहे ऐं तोखे असां हिते रहण न छॾींदासीं कॾहिं बि न। निकिर चवां वञण अरे कॾहिं लॻे मां करामती बाबा करे छा करामती।